कर्ज तरेस माफ़ करे छॾियो आहे। हूअं बरेस दिलावर खान तमामु सुठो माण्हू आहे त भलो माण्हू, पर कर्ज माफ़ करे असां मथां भलाई कोन कई अथई। अदा जे खून एवज़ असांजो कर्ज माफ़ थियो आहे। तव्हांजे भाउ जो क़त्ल? जी हा। कंहिं कयो? जंहिं बि कयो उहा ॻाल्हि दरगुज़र थी वई। बसि हाणे पेट गुज़र लाइ ते पिया आहियूं। पर ॿुधाई छो नथी त तव्हांजो भाउ छो क़त्ल थियो ऐं उनखे कंहिं क़त्ल कयो? चयमि त इहो ॿुधाइण मुनासिब नथी सम्झां। जेकॾहिं मुनासिब नथी सम्झी त वधीक मां बि तोते ज़ोर कोन कंदुसि। वक़्तु आयो त ज़रूरु ॿुधाईंदसि। अकबर, हिन कबूतर जी अञा मालकी न आहे थी। पैसा टिजोड़ी मां कढण ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि खानू। कुर्बान वञे, औलाद खां वधीक त पैसा न आहिनि हूंदा। पर हिकु कंजूस ऐं मक्खी चूस लाइ सभु कुझु पैसा हूंदा आहिनि, पैसा। पर सेठ मारम वटि कहिड़ी हिलाल जी कमाई आहे? ग़रीबनि जो रत चूसे त माल ठाहियो अथई। हैदर 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 कर ख़बर दिलबर। चमन तव्हां सां मिलण लाइ आयो आहे। मूंसां? हिन जो वरी कहिड़ो कमु फाथो आहे? कुर्बान वञे, थी सघे थो कबूतर जी मालकी थी हुजे। हा खानू, मुंहिंजो बि इहो ई अंदाज़ो आहे। सम्झां थो त छमन ड्रेस दिलावर खान जो न्यापो खणी आयो हूंदो। किथे आहे? ॿाहिरि बिहारे आयो आहियां। कबूतर जो ख्याल कयो। कबूतर दिल में वेही सगा सोर त तुझी मालिकी थे, ये न तो मुफ्त में मारजी वनी। हाँ, ऐ परवरदिगार, तू ही रहम फरमा, हिनन ज़ालिमन खां आज़ाद कर। कर ख़बर छमन, अॼु कीअं रुख कयो अथई? रेस दिलार खान जो न्यापो आहे त मूंसां मिली वञो। ठीकु आहे, सुभाणे मां पंहिंजे हमराह खे मोकिलींदुसि। रेस चयो आहे त तव्हां पाण अचिजो। अहिड़ो कहिड़ो कमु आहे जो रईस खानो खरदमा खे पियो घुराए? ज़ाहिर आहे को वॾो कमु अथसि, तॾहिं त तोखे घुरायो अथसि। वॾो कमु? कहिड़ो वरी रईस दिलावर खान जबल खे खाट हणंदो? थी सघे थो जबल खे खाट हणणो हुजे। पोइ खानू खरदमागी ईंदो, छो त जबल खे खाट हणणु जहिड़े तहिड़े जे वस जी ॻाल्हि न आहे शमन। पोइ इंतज़ार हूंदो खानो। सभु सुणाई, सभु सुणाई। खानू, दिलावर खान जो कहिड़ो कमु हूंदो? सम्झां थो दिलबर त कबूतर जा मालिक दिलावर खान सां मिलिया हूंदा, तॾहिं ई त दिलावर खान खानू खरदमा खे यादि कयो हूंदो। इहो कमु थी वञे त मथे जो सूर ई ख़तम थी वञे। दिलबर, हिकु मथे जो सूर ख़तम थींदो न त ॿियो अज़ खुद पैदा थींदो। जेसि ताईं इंसान जीअरो आहे, इहे मथे जा सूर ख़तम थियण जा ई न अथई दिलबर, छो त हीअ झंग जी ज़िंदगी आहे, झंग जी ज़िंदगी।
सिकंदर खान, मूं तव्हांखे पहिरियां ई चयो त रुस्तम असांखे दिलावर खान जे ॻोठ में थींदो। पोइ जीअं तव्हांजी मर्ज़ी। असांजी इहा ई मर्ज़ी आहे त दिलावर खान जे ॻोठ जी तलाशी वरिती वञे। दिलावर खान जे ॻोठ जा सर्च वार्ड बि आहिनि। पोइ जेकॾहिं चओ त हाणे हलूं। पोइ नेकी जे कम में देर छा जी? हिन वक्त न कमाल खान, हिन वक्त न। हिन वक्त छो न? तलाशी दौरान सिज लही वेंदो। जेकॾहिं सिज लही वियो त ऊंदह जो फ़ाइदो वठी निकिरी वेंदा। इहा बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे मुजीब। इन्हीअ जे करे चवां थो त सुभाणे सिज उभरण सां ई दिलावर खान जे ॻोठ ते कड़को हली कयूं। तव्हांजी छा सलाह आहे सिकंदर खान? मुजीब सही थो चए। हिन वक्त ओसि ताईं पहुचंदे पहुचंदे सिज लही वेंदो ऐं जेकॾहिं थोरो बि अंधारो थी वियो त असांखे कोई बि हथु न ईंदो। पोइ हींअर वापसि हलूं। सुभाणे सिज उभरण सां ई दिलावर खान जे ॻोठ जी तलाशी शुरू कंदासीं। सिकंदर खान, सुभाणे कुझु फोर्स वधाइजो। असां बि पंहिंजा माण्हू कुझु वधीक थींदासीं। तव्हांजे माण्हुनि खे घरनि में अंदरि घिरण जी दिलावर खान वारा इजाज़त कोन ॾींदा। ॻोठ जे ॿाहिरियां त असां पंहिंजा माण्हू बीहारे सघूं था न। जे रुस्तम ॻोठ में हुजे त उनखे ॿाहिरि निकिरण जी विथी न ॾियूं। पोइ हींअर हलण जी कयो, सुभाणे वरी नए सिर कोशिशि कंदासीं। हा सिकंदर खान, जेसि ताईं रुस्तम हथ न ईंदो न तव्हांखे सुकून सां वेहण छॾींदासीं न पाण सुकून सां वेंदासीं। अचो। चाची चाची पज़ल खे हिकिड़ो कमु चयोसीं सो बि फज़ीलत आहे तो कदे कोन आयो। अरे अब्बा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जे मोह को हिकिड़ो कमु बि फज़ीलत वारो करे हा त असां सुधरियल न हुजऊं हा। हाँ पोइ त तव्हां माड़ी वॾाए छॾियो आहे, बाक़ी मूं तव्हांखे नुक़सानु ॾिनो आहे, है न? नुक़सान जी ॻाल्हि तो कदी इन्ही मुश्तद दे 4000 हाणे सम्झ त लुधी विया। ठहियो हाणे ठहियो, बचाया तूं बाबा ते घणी चढ़त न कर। मां तूं सच न चए था। अरे मूंखे ख़बर आहे जेको तूं गम सचार जो पुटु आहीं। जेसिताईं कूड़ नथो हणी त तुंहिंजी मानी हज़म कोन थी थिए। वरी ॻाल्हि थो करे मोतबर। चाचा मां केतिरो बि कूदो छो न हुजां पर पोइ बि बाना तोखां घटि आहियां। अरे मां तो चवां त मूंखे घणी ॼाड़ी न हणो त हणो हिन जूतो। तूं मूंखे जूता हणंदे मां वरी घटि कोन्ही आहियां। अरे मां नथो चवां त वञी तो मथे न चढ़ंदो आहे। चाची रोक के ब्लैक परेशान तो कदे आदू बद माथे न त खाते। चाय पी छितो थियो आ छा कहर पया। होॾे त ॾिस भेड तारा। हाणे सब्र करे वेहो। जे न मां उथियसि त सॼो ॻोठ बि तव्हांखे छॾाए न सघंदो। न चाची न, तूं उथण जी तकलीफ़ न कदे। असां ॿई खूनियूं पर तूं असां ॿिन्ही खां वधीक खून थी। अरे ठहियो हाणे ठहियो। जेॾा हुन थी चवां त वञे थो दाना हो थींदो। दाना आया इनमें को शक? मुआ इहा ॻाल्हि करे शर्म कोन थो अचई? रहमत तूं मुंहिंजी ज़ाल आ, मुझ सां गलो पिदी नथी त कुझु कोन ॾियां। छा चई? मुआ तूं मूंखे कुटको कढंदे हा? मेरे मज़ाक पियो कयां, तोखे कुटको कीअं कंदो? खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हाणे इहे मज़ाक़ां छॾियो। वञो ॿई ॼणा वञी इन्हे मुर्शिद खे ॻोल्हे लहो। हथ कयोसि। जे इन्हे खां 4000 रुपया पूरा वठी हिते घर न पातायो त घर में कॾहिं बि रहण न ॾींदीसां। हा हल दे एॾो सख़्त कानून हुकूमतूं बि कोन थियूं कढनि। अरे ठहियो हाणे एॾो था फिन। जेको कमु चयो तमामु उहो वञी करे अचो। खैरा हाणे काॾे वेंदासीं? सुबुह सां साजरो निकिरी वेंदासीं। मूंखे मुर्शिद जो ठिकाणो सुझे थो। तूं रुगो उते मूंखे पुछा पोइ ॾिसां त मां इन सां केॾो असर थो कयां। असां हुकूनी माण्हू असांजा तो पैसा खाए। हा मां हाणे सिज लहण ते आ। सुभाणे सुबुह सां निकिरी वेंदा। अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे। तूं इहो ज़िम्मो खणे थी न मड़े। हा मां हा इहो मुंहिंजो ज़िम्मो आ। सुभाणे जेकॾहिं बचायो न वियो त पोइ ख़बर आहे बचाए खे रहमत रुठी त रब मञाए बाक़ी ॿिए जी जाइ न आहे। अरे ख़बर आहे तो वॾी पी त पोती रहमत रुठे त रब मञाए। पंहिंजो को ॾींहुं त बची वियासीं। सुभाणे या भाॻा सुभाणे सां। छा थो चए पियो मुआ खगा? अरे चए सुभाणे। अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे। ॾिसां मां बि त तूं सुभाणे न वञ जाए। पोइ ॾिसां त तूं हिन घर में कीअं थो रहे।
रहंदो किथे चाची मूंखे ख़बर आहे तूं वॾी खून दी। अरे ठहियो वे 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 हो हाणे घणो था पे न रुगो सुभाणो थे तव्हांखे मां चङी तरह थी ॿुधायां त मां केॾी खूनण आहियां। खूनण हाणे इहा मूंखां पुछण जी ॻाल्हि आहे शिकिर ॾिसी सभु को सम्झी वेंदो आहे। बाबा हाणे बस वधीक मूंखे चूचड़ियूं न ॾियो। रखियल रईस हाकिम खान इहो सुठो नाहे कयो, इहो सुठो नाहे कयो रईस। खैरल रेस जो मार बि हूंदो आहे ग़रीबनि मथां। आख़िर तव्हां छा सोचियो आहे? छा वरी छा सोचींदासीं? रखियल जेकॾहिं छोकिरी तोसां ॿधल आहे त भॼाए वञीसि। छोकिरी मूंसां हलण जे लाइ तयारु कोन थींदी। सॼो ॻोठ तो मथां खिले थो, पोइ छा तूं मठ करे वेही रहंदे? पोइ करे बि छा था सघूं? रईस आहे त पंहिंजी जाइ ते वठी पासो वई ॾीस खुंगरी। मुंहिंजी बि इहा ई दिलि चवे थी त पंहिंजो बि सिर विञायां ऐं रेस हाकिम खान खे बि ख़तम करे छॾियां। पोइ खा गैरत जो कैप्सूल करीस कम पूरो। अधा वॾे सारू की सलाह करे वठां। उन सां सलाह कई त पोइ उहो तोखे धूड़ इजाज़त ॾींदो। तुंहिंजी आख़िर सलाह छा आहे? मुंहिंजी त इहा सलाह अथई त हाकिम खान जो पासो वठी ॾीस कुख वारी बंदूक उबासी ही न ॾिए। रख अलाह ते इहो धमाको जल्द ॿुधंदे जल्द। ईअं का गैरत कर रखियल, बाक़ी हिन वक़्त सॼे ॻोठ में गंथई झुकियल आहे। हाँ साला रह सदा दी कई जने कुत्ते साथ थे यार वो कुत्तो मोह कर हलियो वञा हिन ॻोठ ॾे वापसि कोन अचिया। अरे कीअं बचाया? चाचा कमदार तो लख जी ॻाल्हि कई आहे पर घणा माण्हू बेपिता हूंदा उन्हनि खे अहिड़ियूं बहनी कोन बा। ॾिस कमदार कंहिं ग़रीब जे फटनि मथां लूण न बुरक। बलूका जेका हकीकत आहे सा त चवंदासूं न। हाँ इन लूण बुरकण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कीअं हाणे बचाया? लूण छा चाचा कमदार बेनीम कन माण्हुनि जे मथां मिर्च पियो बुरक पर गैरत जो पौ बि नज़र न ईंदो। बचाया इन शैतान जे चवण ते तूं विच में टपो न ॾे त पादर न खाए। अरे हल हल मां वॾो खुदी माण्हू तूं वरी मूंसां तो लह करी कीअं चाचा कमदार? अरे हाँ तू तो वॾो खूनी आहे कॾहिं खून अॼु बुद्धि बुद्धि चाचे कमदार छा चयो हाणे तद मुंहिंजी नज़र न गया तद मां चवां थो तद। अरे मां चवां थो बाट कर। ओ अबा खुदा खे मञो बेली मुंहिंजे होटल खां वञी ॿाहिरि वञी विढ़ो। अरे बचाया अञा ॾिसी पियो हिनखे। हाँ वटु कुकुड़ खे मरे वरितीसि मुंडी। चाचा कमदार मां वॾो खूनी माण्हू आहियां मां इहो थो सोचां त मुंहिंजे हथनि में मरी न पवे। तूं रे मूंखे छा मारींदे हाँ त कयां न पूरो न ॾींदो मां चाहे त मां थी कर बस कर त पूरो न कयां मां खूनी माण्हू आहियां न ॾींदो मां। मुड़ो अबा मुड़ो मुड़ो अरे अबा मुड़ो मुड़ो अरे छॾ अरे चलिया हुनखे वठ हुनखे वठ हुनखे वठ वे बटे बाबा वे ब्लैक प्लेट ते दारू बदू आवे तो कदी मां तोखे ॾिसी रहंदुसि बचाया ॾिसी रहंदुसि तोखे। हल हल तिकती दीदी चाचा कीअं बची पियो खूनी माण्हू आहे तो अटकाए पस पाण ता खूनी माण्हू आहे मतलब कुतर कुतर करे ते याद कमदार वॾा इहा सॼी शरारत तुंहिंजी आहे। मुंहिंजी कहिड़ी शरारत आहे? ॾिसी न पियो मल्लू केॾो तरणो पियो थिए। असां वॾा खूनी माण्हू मिठाई विधायो मिठाई जो बची वियो जे खून थी वञे हा न त सेठ पुलिस तोखे बि थी वञे हा कीअं थिए चलिया थोरी 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 अबा बचाया ॾाहो बेली अॻिते हिते न वठंदा ईअं पोइ हथ जोड़े चवंदो कर न अॻिते न वधंदासीं बसि। महिरबानी बचाया महिरबानी महिरबानी। सक्रियूं बाहूं न बस चाहूं था चाहूं त ॼाण तोखे बि कुत को असां वॾा खूनी माण्हू चाहे रोपा बिल्ला ते जाओ हुनखे न प्यार जा हिनखे हथ को पथी न वे रईस हाकिम खान असां खां कतरायूं पिए थो लॻे थो त हाणे असांखे काई ॿिए माण्हू खां मदद वठणी पवंदी। जेकॾहिं रुस्तम खान असांजो साथ ॾे पोइ कीअं थो सम्झी वेंदा? रुस्तम रूपोश माण्हू आहे असांखे अहिड़े माण्हू जो साथ घुर्जे जेको पुलिस खे पले बाक़ी मूसा खान खे मुंहुं असां पाण ॾेई वठंदासीं। पुट
मूसा खान जहिड़े माण्हू सां जॾहिं फॾो करण लाइ दिलावर खान जहिड़ो माण्हू बि कतराए रहियो आहे, पोइ तव्हांजी कहिड़ी औकात आहे? बाबा मूसा खान भी माण्हू आहे ऐं असां भी माण्हू आहियूं। पर अदा हू तव्हां खां ॾाढो आहे। भाॼई असां मूसा खान सां संदरा ॿधी मल न विढ़ंदासीं जो असांखे हू ॾाढो थी वेंदो। पुट मल विढ़ो या बंदूकूं खणी मैदान में लहो, पर मूसा खान हर हाल में असां खां ॾाढो आहे ऐं हुनजी पहुच बि असां खां घणी आहे। बाबा मूसा खान जी पहुच केतिरी छो न हुजे, पर दिलावर खान खां वधीक कोन अथसि। पर दिलावर खान त तव्हांजो साथ कोन थो ॾे। पोइ तकड़ करे असां हथ पे कोन था विझूं। बाबा जॾहिं असां पाण में ताक़त सम्झंदासीं न, पोइ उन कम में हथ विझंदासीं। फिलहाल कुझु कोन था कयूं, तुंहिंजो साह न वञे। पुट मूंखे पंहिंजे सिर जो को बि ख़ौफ़ न आहे। मूंखे जेकॾहिं ख़ौफ़ आहे त तव्हांजो। लाज़मी न आहे त माण्हू मुसले ते वेही दुआऊं घुरे। दुआ त दिलि में बि घुरी सघिजे थी। बाबा दुआ त दिलि में घुरी सघिजे थी, पर तोखे मुसले ते वेहण सां नांग कोन ॾंगींदो। बाबा जॾहिं असां वेही का सलाह था कयूं, उन वक़्तु तुंहिंजी दानाई छो थी ज़ाहिर थिए? 2 मिंट सब्र नथो करे? सब्र करे त बाबा फाटी मरे। वॾो को चंडरो आहीं छोरा, वॾो को चंडरो आहीं। चाचा तूं हिननि सां कॾहिं बि न पहुचंदे। जॾहिं तव्हांखे सभु ख़बर आहे त इहो टीको बंदि छो नथा कयो? तौबा पुट तौबा, मुंहिंजी ज़ारी। अल्लाह कंदो बाबा, पर लॻे कोन थो त तूं ख़ामोश रहंदे। सुभाणे आख़िरी चक्कर लाइ साकम खान सां ॻाल्हायूं था, न त ॿियो को बंदोबस्तु कयूं था। बाबा वॾा, असां त तव्हांजी का बि ॻाल्हि दिलि में नाहे कई, पर हाणे त ॻोठ वारा हिन ॻाल्हि खे वठी असांखे ज़लील पिया कनि। असां त ॻोठ में मुंहुं मथे खणी हलण जहिड़ा बि न आहियूं रहिया। बाबा बाबा मां तोखे चयो न 2 मिंट सब्र कर। मोलू बचाए के वठण वियो आहे। जीअं ई वठी ईंदो मां तुंहिंजे हवाले कंदुसि ऐं पोइ हिन छोरे खे दिलि ते कुटको ॾिजां। बाबा वो तो सही है, ए बाकी कमदार। बाबा कमदार आहे अच्छी ॾाड़ीअ सां। हाणे अच्छी ॾाड़ीअ में हुनजी कहिड़ी बेइज़ती कयूं? बाक़ी मां कमदार खे सम्झाए छॾींदुसि त आईंदा हू तूं मथां हला न कंदो। ठीक है बाबा, पर बचाए के सुठी सिखत ॾियणी आहे। मां हुनखे दिलि ते कुटींदुसि। अरे बाबा चयो न, उहो मां हवाली तुंहिंजे कंदुसि ऐं पोइ बि दिलि ते कुटजांसि। इहे बाबा इहे का महिरबानी कजो, दिलि ते कुटींदोमांसि। हल्दी दे बचाया हल्लू तुझी ले हाणे त दे संजान्या पापा सादे अचन पिया। बचाया क्या सोचे ना पियई? तैयारी कर, हलूं उधर ते। भला बुध मोलू रे सजो को जमीन ते फदो बदो हले पेठा या को कब्जे जो चक्कर आ। हां तू कि पिया पुछ रही उधर ते? अल्लाह है असा खूनी मां जे न्यापो करे थस। मु समझो को जमीन जो कब्जो छडान वाला था जो असा के तो खुदा है खूनी मां के। अरे जमीन दा कब्जा कोनी को, ब्या फडे उधर ते। इया गाल कद न त को फदो आ मुके पहले में शक हो तदे सासा खूनी मां जे न्यापो कयो आ को फदो आ फदो। अरे घणे फडे हल करणे न, तू रुगा पहुच थई उधर ते। हूं बोदी असा जे गोठ दे वडा फदा थींदा उते विदेश मुखे गुदाइंदो छो त देश के खबर थी मां वडो खूनी मानू हे कुतर करे छदींदो आ। हूं बता जे देश के मुजी देर खबर पई, पर देर आयो दुस्त आयो का भी गाल ना है। हल ये पढ़ाई मां मिनट में ये तो सफाई कर दो जा कुतर कर दो जा। हलूं तैयारी उधर ते। हां हल आव हल। वडा बाबा आवे ही न पिया, जोरी उधर ते घिनायास। सलाम अलैकुम रे वडा हुक्म कर खूनी मानू के जो गुदाया था व। हल्लो रे कदन मां जूजा तक कसदा सजी लगे तो कनन जे सूर जी दवा वठनी पवंदी। देश मुकां वडो खूनिया बियो हाने का तिक करी पवंदी, न त एड़ो कुटींदो जो सॼो साल कत ते वेहनो पवंदो।
इहो सॼो कमु मलूक जो आहे खेस काॾे वेंदो मां बि वॾो कूनी माण्हू आहियां अरे उठ मथे उठी उठी रेसवदा तव्हांजो हथु तमामु गदो आहे मांजो भली पर थोरो आस्ते आस्ते छो जो मां कूनी माण्हू आहियां अरे रे मूंखे धमकी रईस दिलावर खान खे धमकी न धमकी कोन थो ॾियां चवां थो मां वॾो कूनी माण्हू आहियां मां हथनि मां ईअं चूं करे भॼी वेंदो आहियां न वेसी उधर ते मौलवी अॼु हथ न ईंदी इनखे सुभाणे वठी अचिजां त को ठाहे कुटको ॾींदासीं वॾे बाबा माफ़ करी मैं दर बंद कोन किता तरी भरी गया उधर ते केॾे वेसी भले घिना सांस बाबा मलूक अवा सुभाणे अचिजो हिनखे घुराए वरी हिकिड़ी मलड़ी मां ॿी ॾींदोमांसि शाबाश तव्हां घबरायो न हलो बाबा तव्हां जेको असांजो साथ ॾिनो आहे इहो तव्हांजो थोरो मां ज़िंदगी भर लाइ न सघां पुट ॿ ॾींहं त तोखे घर में पनाह ॾिनी आहे कहिड़ो वॾो थोरो कयो आहे बाबा न चाचा ॻणा कान्हनि न तूं कुझु बि सम्झी पर मां सम्झंदुसि त मूंखे नई ज़िंदगी तो ॾिनी आहे तव्हांजो इहो थोरो मां ज़िंदगी भर यादि रखंदुसि चाचा तव्हां मथां का माल अचे न मूंखे ज़रूरु यादि कजो जेकॾहिं तूं असांजो थोरो सम्झी थो ऐं लाइण चाहीं थो त हिकिड़ो कमु ज़रूरु कजाए हुकुम कयो मां तव्हांजे लाइ जान बि हाज़िर कंदुसि पोइ असांखे विसारे न छॾिजो कॾहिं कॾहिं भेरो ज़रूरु बणिजो तव्हां त ज़िंदगी भर यादि रहंदव विसारण जो त सवाल ई पैदा नथो थिए बाक़ी भेरो ज़रूरु पियो बणिजो जेकॾहिं पुट तव्हां ईंदा रहंदव त असां सम्झंदासीं तव्हांजे दिलि में असांजे लाइ जाइ आहे तव्हांजे लाइ असांजे जीअ में जाइ आहे पोइ असां हिते अचणु कीअं विसारींदासीं सिर्फ़ु एतिरी दुआ कयो त ज़िंदगी साथ ॾिए बाक़ी असां तव्हांजो साथ कॾहिं न छॾींदासीं